अस्सलामुअलैकुम। अॼु जो असांजो मौज़ू आहे हम्द। हम्द अल्लाह ताला जी तारीफ़ में चयो वेंदो आहे। हीउ हम्द शाइर किशन चंद जो लिखियलु आहे। शाइर हिन हम्द में अल्लाह पाक जी कुदरत ऐं संदसि ॾिनल नेमतुनि जो ज़िक्र कयो आहे। हाणे आउं हम्द पढ़ी उन जी वज़ाहत कंदसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गीत दणीअ जा गॾिजी ॻायूं, जो थो थधिड़ा मींहं वसाए। हिन में शाइर चवे थो त अचो गॾिजी उन धणी यानी अल्लाह ताला जी तारीफ़ कयूं, जेको थधा थधा मींहं वसाए थो। बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहिराए। शाइर चवे थो जेको बाग़नि में अंब ऐं ॿियनि मेवनि खे पचाए थो ऐं पंहिंजी कुदरत सां नवां ऐं क़िस्मे क़िस्मे गुल उपाए थो। अन्न पचाए गाह उपाए, अर्श में जो तारा टिमकाए। उहो ई अन्न पचाए थो ऐं गाह उपाए थो ऐं आसमान में तारा टिमकाए थो। तंहिं मालिक खे सभु सारायूं, गीत दणीअ जा गॾिजी ॻायूं। अचो त गॾिजी उन मालिक जी साराह करियूं, जेको हिन दुनिया जो निज़ाम हलाए थो। गीत दणीअ जा गॾिजी ॻायूं, जो थो थधिड़ा मींहं वसाए। बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहिराए। अन्न पचाए गाह उपाए, अर्श में जो तारा टिमकाए। तंहिं मालिक खे सभु सारायूं, गीत दणीअ जा गॾिजी ॻायूं।